Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. अॼु त लोरीअ वाह जो कमु कयो आहे। मूंखे ॾेखारण लाइ मौजी हीर खे कोटियो पई अचे। सदके वञा लोरीअ जे नाले तां, सदके वञा। ए जितां वञ ही मूं साम्हूं जे साम्हूं अचो बीहो रहे। ए ही सुरई गुजारो सोचींदी है। लोरी लोरी ए मोआ ए जुड़े वेंदा तोखे पैसा ए खाईंदासी की न। आई मासी हे दुकान वारो आहे छा? ए हाओ धीए ए वखर जा कुछ पैसा रहिजी वेस ए इन करे उभो लॻो पियो। लोरी लोरी जहिड़ी ॿुधम अहिड़ी ॾिठम। इन हीर जो त हलण सफ़ा हरणी जहिड़ो आहे। टपका पई दी ए धीए ए हाणे विख खण ए अवेर पई थे इन जो त रुगो ॻाल्हियूं आहिनि। अच अच मुख लगे तो त नूरी हीर खे कोठे मुख ॾेखारण आई हुई। हाओ इएं जो इएं हूंदो। हीर मजे त हीअं मजे वेही रही, पर आऊं जे हीर खे वणसि कन। ई ॻाल्हि त वरी मुख नूरी सुणाईंदी। हाओ हाणे जे मुंहिंजो कमु थियणो हूंदो त थी वेंदो। इहो भूरो सुरही खे तलाक ज़रूरु ॾींदो, ज़रूरु सुरही खे तलाक ॾींदो। काके पटेल जे कन ते इहा ॻाल्हि हाणे ई हणी थो छॾियां त इन छोरी सुरही वारो संग मूंखे ज़रूरु वठी ॾे। हींअर जे हितां लंघे थो, हींअर ई चवांसि थो काका पटेल इहा सुरही मूंखे ॾाढी वणे थी, इन जो संग मूंखे वठी ॾे। कुंज आउं जॾहिं बि घर में अचां थो त जो बूथ सुझियो पियो आहे। ॾिस कुंज, घर में ईअं बूथ सुझाइण वारा माण्हू मूंखे कोन वणंदा आहिनि। जॾहिं बि कंहिं ग़रीबे सां मसलो थींदो आहे त माण्हू हुन जी मदद कंदो आहे। कंहिंसां ज़्यादती थी आहे? पहिरियों मूंखे इहो त ॿुधाए, कंहिंसां ज़्यादती थी आहे? तोखे मुंहिंजे माइटनि जो फ़िक्र कीने? छा थियो आहे तुंहिंजे माइटनि खे? छा मूं हुननि जी मदद कॾहिं बि न कई आहे? हाणे एॾो ॿारड़ो बि कीने ए ख़बर हूंदे बि अणॼाण थो थी। कुंज ॾिस, तूं हरू भरू ॻाल्हि खे हुन तरफ़ खणी थी वञी। तूं इहो थी चवणु चाहीं न त आउं राणो ख़ान तुंहिंजे माइटनि जो तदारुक कोन थो कयां? हे ॿियो न त आउं सची त चवां पई। ओ चरी कुंज तूं सम्झी छो नथी? हाँ छो नथी सम्झी? हे हाओ राणा हाओ, आउं तोखे बि सम्झी छॾियो। माण्हू रुगो मतलब जा हूंदा। ओ कुंज हिन राणे खान खे मेणा न ॾे। छो थी मेणा ॾे मूंखे? ही राणो खान हमेशह ॻाल्हि जो कस ॾिसंदो आहे। मूं सॼी ॻाल्हि खे सम्झो आहे। ॾोह भूरे जो हरगिज़ न आहे। जेकॾहिं ॾोह आहे बि न तुंहिंजे माइटनि जो। सभु कूड़े ॻाल्हियूं आहिनि, सभु कूड़ आहे राणा। कूड़ी ॻाल्हि खे ही राणो खान कूड़ी ॻाल्हि खे हिकिड़े मिंट में सम्झी वेंदो आहे। हिकिड़े मिंट में। ॿी ॻाल्हि त कुंज ॾिस,
तूं पंहिंजे माइटनि ते कख न रख। ए राणा, ए मुख ख़बर आहे मूंखे। जेतिरी ख़बर तोखे आहे न, कुझु उन खां वधीक ख़बर आऊं थो रखां। तुंहिंजी जेका मासात आहे न सुरही, मामूली ॻाल्हि तां पंहिंजो घर छॾे हली वई। ए सुरई मासात घर छॾियो आहे त कंहिं ॾुख खे न ए हीअं पिंड जा आजा छॾिबा आहिनि क्या? इहा रुगो अकुल ऐं फ़हम फज़ीलत जी ॻाल्हि आहे। जेको माण्हू इन्हनि ॻाल्हियुनि खां परे हूंदो आहे उहे अहिड़ा फ़ैसिला कंदो आहे। इन जी इहा माना आहे त मोह जी मासात बद फज़ीलती आहे, ईअं न? चङो, हाणे कावड़ खे छॾ। मूं कॾहिं चयो त तुंहिंजी मासात बद फज़ीलती आहे? उथ, कावड़ छॾ, पाण बि पाणी पीआ, मूंखे बि पाणी पीआ, त कुझु कावड़ घटिजे। ए सुरा, दिल में ॾाढी उकीर आहे मैं त वरी बि कुवत आ चकर ॾेई चा, मन को दिल पर जो दर्शन थी पवे में। सेठे, ये केड़े दिल पर जी ॻाल्हि पियो चवीं? अरे निभागा, हीर जी ॻाल्हि पियो करिया, हीर जी। दिली हाणे हीर जी सिक सुबण की नथी ॾे, लॻे ॾखिण जी हीर मारूब जा मीर, आओ हिते बंद में बंदियाड़ू आया, लॻे ॾखिण जी हीर। ये हाओ, ये पर सेठे, ये मुक हिक ॻाल्हि, ये सम्झ मंझ की न पई अचे। अरे कहिड़ी ॻाल्हि थो चवीं? आऊं तोखे सम्झाया। ये सेठे, ये तूं त चवीं पियो हे त हीर चोॾीअ जो चंड आहे। आओ, ॿियो की न आहे का? ये पर आऊं पियो चवां ये सफ़ा दांगीअ जो तरो आहे। पूरो करे आऊं ॻाल्हि सही पियो चवीं, ए हाल की न अथई हीर जो? अरे सोरा निभागा मोकल पंड ॾिठी है। अरे हूर कना कई दफ़ा मथे आए हुस्न मंझि। ये भुलो आहीं सेठ, भुलो आहीं। ए आऊं चवां पियो ए अकुल खां कम वठ, अकुल खां। अरे सोरा अरिया भरिया ये कीअं बुलबुस? अॻे पियो त निभागो का नींकरी ॿी ॾिसी आहे, ये तॾहिं बताल थियो पियो आहे। तूं मरदे ये पातर न, पातर ये पातर न, ए पातर लगदा तड़े तो सब सकी। ए वो करते, ए आ जो वो करते। तोखे खणी ते माया तो मुख खोजाड़े लाइ तो चोवी त तू ये मां कर। पर बुरा जज्बात में अची जेके कदम खणबा आहिनि न, उन्हनि जा नुक़सान बि थींदा आहिनि। रंगबा तो जो मतबल इहो आहे त मां ये कंध हेठ करे वेही रहा। पर बुरा मसले जो हल इहो बि न आहे त तूं कंहिंखे मारे विझी। भलाई 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 मिस्री भलाई। ए पटेल बे ए कुजाड़ो तो चुए पटेल। भाई नूर की हूं फैसले ला आयो हां। तिना केड़ी खबर मिना सजी खबर है होए। ए ना ना पटेल ना, ए की न तो खपे तुंजो फैसलो अच्छा के। ए रन्ना पटेल सा ख्याल सा गलाए। ए पटेल होंदो तो पंहिंजे पिंड ला ए मिके कुजाड़ो कंदो। भाई हूं अबारे भलेरी बात तो करा। ए पटेल ए की ने तुझे भले जे साके जरूरत बरूरत ए तू असा के ई गाल न चो। भाई तू मां जी बात सुनता खरी। ए सुन्याना ए तो के सुन्याना तुझे दिल जी गाल आऊं समझा। ए तू इने भूरे जे फैसले लाए ते आयो वई। होए भाई होए, ये में भूरे रो डो कोनी। ए मोआ उती त निकर
ए तू वरी त बूरे जी वकालत खणी आयो है उते निकुरे तो ए मरिए न पटेल खे ये कुडाड़े ला पे चोई ए तू बस करे मोको पटेल ई तो आसमान ता किड़ियो है की ए न पटेल जो इन बिकोडो आहे का ए ई त दिस ए एडो पकड़ बदी हित ची लथो है ए हिन में हिन जो डो किने त बियो वरी किंजो डो आ ए रन को सुर सा गलाए ये छिती थियो पई आहे को ख्याल सा गलाए होए भाई होए हूं गलत को तो कहां मां जी बात ना तू समझ तिना केड़ी खबर मिना सजी खबर है होए ए ओती ए आऊं चवाती हयार जो हयार होते ए निकुर हिन घर मा होती ए रन शर्म कर शर्म इते आयो है शर्म ना है तो के भाई हूं चाहूं तो तिना केड़ी खबर मिना सजी खबर है होए हूं चाहूं तो ए शर्म कर रन निभागी ए हाले हाले हित वारी पटको बदी आवा फैसले लाई ए शर्म कर निभागी रन मरिए छा थो तोखे छाठो तो के हुनके शर्म अचे तो ए गालू केरियो तो करे हेर 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 ए सुञाना हिनके अरे वो अच्छी दाढ़ी वारो कुछ ख्याल त करो असा जो वड्डो आए पटेल आए पांजो ए वड्डो हुंदो त तुंजो हुंदो मुंजो वड्डो वड्डो ना है तोखे सफा हया कोने तो के वड्डो हया शर्म आहे बस सारंग चओ सुराणी अदा पूरो अॼुकल्ह ॾाढी कावड़ में आहे मूंखे डप आहे त पंहिंजे पाण खे नुक़सान न रसाए भूरे के मां भी ॾाढो समझायो आहे पर हो पानी जिद खां लही कोन थो सुराणी अदा भूरे जी कावड़ मासी नूरी ते आहे अदा भूरो चए थो त मासी नूरी खे मारींदुसि मूंखे बि इहो चयो अथसि उन जी नज़र में इहो फितनो सॼो नूरी पिखड़ियो आहे बि त ईअं न सारंग इहा ॻाल्हि त आहे सुराणी पर भूरे खे खपे त थोरो सब्र खां कमु वठे त इन जे लाइ बहितर थींदो तूं ई खणी सम्झाए सारंग अदा भूरो तुंहिंजो चवण कोन मोटाईंदो मां त हुनखे सम्झायो आहे पर तूं चईं थी त वरी बि सम्झाईंदुसि मन मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अची वञेसि हा सारंग अदा भूरे को ग़लति कदम खयों त ॻाल्हि अञा बि वधी वेंदी तूं चईं थी त हिकु दफ़ो ॿीहर बि सम्झाईंदुसि मन सम्झी वञे चङो तूं वे ऐं तुंहिंजे लाइ चांहि खणी अचां कढ़ी पई आहे रमुड़ा एक ही गाल पूछाएं जे सच्ची न बुधाई तो एड़ी मार कढंदो सही एड़ी मार कढंदो सही जो केडी पे जात कंदे रमुड़ा ई डाक्टर मारी घरे आ रही हो मासात हाउ ओ तो कुजाड़े ला न तो ई मुखे सुना रमुड़ा कुजाड़ो मुजेरी ए परे तो कने गाल पुछम कुजाड़ दो ची मुजेरी ने बागा तो कने गाल पुछम उन जी वर्दी केने नहीं केथे बुडी ने बागा ए मुजेरी ई डाकदार अलाए जी छो मोखे ई मो वणे की नथो न छगेल न छबी मो सफा किनो बद छगिलो आए उन जे करे को जो है तो अभी गाल पर तू ने सा विणे कुजाड़े लाए तो ए मुजेरी हेके दफे न डाकदार किना सुई हणाई हुयम चोई त पैसा इत जो इत रख पैसा कोन दिनम पो कुजाड़ो थियो उन ता विड़ी पयासे ऊ तो हेके दफा तू तो हर बेरी डॉक्टर सा अटक्यो पियो ए मुजेरी ए डाकदार अञा भी न हेके सुई जे पैसन हथा हथ की न तो खणे पोइ जिथे भी मिलूं था उते पैसा तो घुरे ऐं पोइ विड़ी था पऊं ए राणा खान ए नबू सच तो चोए ए वधीक तोजी मर्जी तहां ॿिन्ही जी सोच ग़लति आहे काको पटेल बिल्कुल सही आहे पंहिंजी जगह ते ही सही आहे तव्हां ग़लति हो ही काको पटेल राज जो वॾो आहे ऐं ॻोठ जूं रनूं हिन काके पटेल जी बेइज़ती कंदियूं अथनि हा पोइ साईं असीं सफ़ा ईअं चुप करे वेही रहूं बात बंदि करे वेही रहूं कंध झुकाए ईअं वेही रहूं ए राणा खान ए काको पटेल हरिया भरिया उत को हो प्रभु काको पटेल का भी ग़लत ॻाल्हि खणी
उन्हनि ॾे कोन वियो हूंदो। ई ॻाल्हि त आहे राणा। उन्हनि भूरे जी लज रोकी आहे ऐं काको पटेल इहो फ़ैसिलो करण जे लाइ उन्हनि वटि लंघे वियो हो इहो मसइलो हल थिजे। मुआरी ससु आहे न नूरी, उन काके पटेल जी ॻाल्हि ॿुधण खां सवाइ हिन जी बेइज़ती करे हिनखे रवानो करे छॾियईं। बाक़ी राणा खान इज्जत जाए डंडे तरे में पए, मां जी बेइज्जती करियां थे, तिना केड़ी खबर मिना सॼी खबर है। ओए काका पटेल तूं परवाह न कर, ऐं चाचे मिस्री सां ॻाल्हाए तोखे फ़ैसिलो वठी थो ॾियां। ए राणा खान, ए तूं पिंड जे सोहरे ते चढ़ाई कंदे माण्हू कीने खिलंदा? इहो छा थो ॻाल्हाईं? सोहरो हुजे या पीउ हुजे मुंहिंजो, पर ॻाल्हि ही राणो खान हक़ जी कंदो आहे। हू जेकॾहिं मुंहिंजो सोहरो आहे त छा थी पियो? मुंहिंजे सोहरे खे काके पटेल खे ॾंढ ॾोह भरे ॾियणो पवंदो। ए राणा खान भले बाबा भले तू फैसलो वठ, अरे असां के एतराज कीने, ए वधिक तुंहिंजी मर्ज़ी। काका पटेल तूं दिलि जाए कर, बेफ़िक्र थी, आऊं तोखे फ़ैसिलो वठी। होए माती होए, गाॾी में वेह न, तव्हां वियो गाॾी में, वियो गाॾी में। ए मुज़री सच्ची तो चवां, तो से कूड़ करे असांखे मरणो आहे खा। ए मुंशी मुख ई सोरी खपे ई खपे। असांजी कोशिश लगी पई आहे मुज़री, तू रख राज़ी छा घोट मीराणी जे मीर ते, कम थी वेंदो आओ। बुरा जीअं तूं सोचे रहियो आहे न, तुंहिंजे मसइले जो इहो हल न आहे। सारंग बा मोह खे इहो करणो पवंदो जीअं तोखे सुणायो आहे। बुरा मां तुंहिंजे मन अंदर जी ॻाल्हि सम्झी सघां थो पियो। तुंहिंजे अंदर में जेका बाहि भरी रही आहे मूंखे ख़बर आहे। त तो मुख खोजाइण लाइ तो चोई त तूं ईअं मां कर। पर बुरा जज़्बात में अची जेके कदम खणबा आहिनि न, उन्हनि जा नुक़सान बि थींदा आहिनि। सारंग बा तो जो मतबल इहो आहे त मां ईअं कंधु हेठि करे वेही रहां। पर बुरा मसइले जो हल इहो बि न आहे त तूं कंहिंखे मारे विझी। ईअं न त आऊं पिंड खे आपघात करे ख़तम करे छॾिया। सारंग बा वाह वाह, वरी बुज़दिली वारी ॻाल्हि कई अथई। दिल जा दिलेर माण्हू कॾहिं बि ईअं न आहिनि सोचींदा। सारंग बा मोह जी दिलि में वॾी जोरी लॻी पई आहे, आऊं कहिड़ी घिटी वञा। बुरा जो मुंहिंजी सलाह वठी त तूं थोरो सब्र कर, हिन मसइले जो को न को हल ॻोल्हे वठंदासीं। सारंग बा मुख सब्र कीन थो अचे, गुजारो क्या मौजा भा, आऊं पिंड जे वस में कीन आहियां। पूरा कुछ ॾींहंनि जे लाइ इहा ॻाल्हि पंहिंजे दिलि तां लाहे छॾ। कुछ ॾींहंनि में हिन मसइले जो को न को हल निकिरी ईंदो। हल त घर हलूं, घर वारा ॾाढा परेशान आहिनि। हल सारंग बा हल हल। अच्छा अच्छा मुंशी अच, कहिड़ी ख़बर आंदी नहीं? मुदरी कम की न थियो? मुंशी को की न थियो कम? ए मुदरी ए सोरे सिलूड़े खे पेट में सूर पियो आहे, तो निभागो फटके पियो फटके। आओ ए कूड़ तो करे सिलूड़ो, मूंखे ख़बर है, आई बहाना पिया कयो। ए मुदरी सच्ची तो चवां, तो से कूड़ करे असांखे मरणो आहे खा। ए मुंशी मुख ई सोरी खपे ई खपे। असांजी कोशिश लगी पई आहे मुदरी, तू रख राज़ी छा घोट मीराणी जे मीर ते, कम थी वेंदो आओ। ए रमूड़ो किथे? ए मुदरी हू वांदो हिते किथे पियो नासका हणंदो हूंदो, ॿियो किथे हूंदो? ए उनखे बि हेको कम चयोमि, पर मूं अञा कीन वरियो। मुदरी हू मोह आहे निभागो, हिते किथे न किथे वेही रहियो हूंदो ॻाल्हियुनि में। ए आई वरी कहिड़ा छॾ चूट वारा आहियो जो उनखे था चओ? आऊं हाणे हलां मुदरी? हल हल।
पुरखनि खे बि इहा निशानी ॾियणी। ये हिकिड़ो माण्हू मोतीअ दाणो आहे माण्हुनि में हिकु माण्हू सज महफ़िल जो आहे राणो जेके ॼाणू सभु सुञाणू जंहिंजी अखियुनि आहे कुठो सो मूंखे आहे मिठो हिकिड़ो माण्हू मोतीअ दाणो के मोती मोतीअ जा पुट जेको चुवी थो सच साबित थो थिए अड़े ज़बान में के जखम निकरनी या कुजाड़ो थियो आहे वरी या मुख कुजाड़े लाइ पियो घटि वधि चई। अड़े निभागा तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां ये पर थियो कुजाड़ो आहे या मुख बि त सुणा निभागा। अड़े ने सलूड़े वारनि मूंखे ठुप पे मारियो अड़े जे भॼा ना न त उते जो उते मूंखे छोड़े छॾीना। ये निभागा ये हेॾियूं जुठूं दियूं थियनि ये तब रहे त की नथो। ए सुरा मूंखे त सम्झ में की नथो अचे त आउं केॾां पियो वञा केॾे पियो वञा। ये निभागा ये पिंड जे दुकान ते वेठो आहीं ए ॿियो वरी किथे आहीं। अरे सोरा ने सलूड़े जे हकल सी मौजूद वायू पताल करे छॾियूं आहिनि। ये निभागा ये हां चोई पियो ये माठ करे सुम्ही रह ये त दिमाग़ ठिकाणे ते अचई। ये हां खो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आवाज़ अची रहियो पर ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। सुणाए राणा खान ए असांजो दहन तो होॾां आहे। आउं शहर वञी रहियो आहियां। ए हौराना खान मूं ॿुधो आहे त इहो चनेसरुड़ो भूरे ऐं सारंग जे हमले जी तयारियुनि में आहे। ही हौराना खान अहिड़ी ख़बर मूं बि सुणी आहे। तव्हां सभिनी खे पंहिंजी पंहिंजी ज़िम्मेवारी संभालणी आहे। हिन भेरे हुन चनेसरड़े जो हमलो भरपूर हूंदव ख्याल कजो ऐं हू सदाई न मौक़े जी तलाश में हूंदो आहे। आउं जॾहिं हिते न हुजां न मुंहिंजी गैर मौजूदगी जो हू भरपूर फ़ाइदो वठंदो आहे। राणा खान अॻिले चकर बि ईअं ई थियो हो। अवां साहब निंड में सुतल हुयो आउं मौजूद कोन हुउसि न तॾहिं हू भूरे ते हमले करण में कामयाब थी विया। राणा खान ऊ त असांजी ग़लती हुई ऐं मञण मुराद आहे। तॾहिं त आउं तव्हांखे चवां थो हिन भेरे सुजाग थी रहणो अथव मत अघूर निंड में सुतल हुजो। ए राणा खान ए हयार ईअं की न थींदो। जेकॾहिं अहिड़ो मसलो थी बि पए पोइ ॿुधो मुड़स थी मुंहुं ॾिजो मता गाफ़िल थी वेही रहो। हीअं सिर खणी छॾियो मैदान में सिर वञे त वञे गोरियो पर साथ न छॾिजो। हीअं न थिए जो सुभाणे मूंखे राणे खान खे मेणा न ॿुधणा पवनि। ए राणा खान तो सफ़ा असांखे ईअं बेहिमत सम्झो आहे का? न रबू न हिन राणे खान खे 100% पक्का अवां अहिड़ा न आहियो पर कॾहिं कॾहिं अवां जी सुस्ती अवां खे ॻिचीअ में पइजी वेंदी आहे। कंडा मूंखे कढणा पवंदा। राणा खान ए जेको थियो सो थियो ए हयार ईअं की न थींदो। तूं भल शहर वञी पिंड जो कमकार करे अच। ए राणा खान तूं कंहिं बि क़िस्म जो उल्को म कर ए सेराणा ॾेई सुम्ही रह। ए असां वेठा आहियूं असां। बिल्कुलु उल्को कोन थो कयां तव्हां जहिड़ा बहादुर साथी आहिनि। चङो हाणे आउं हलां त रमज़ान में जीप में त हलूं ठीकु आहे। माशाअल्लाह 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 वे रमज़ान में जल्दी आ। हा हा हल 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 तेरे पीछो न चढ़ई।
सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।